नाज़िम नौशर फिरोज़ में कोरोना वायरस जा अरिड़हं केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरबान टीवी जो रिपोर्टर महबूब कलोड़ो। जी महबूब, कहिड़ा त तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशर फिरोज़ में कोरोना जा अरिड़हं केस ज़ाहिर थियण खां पोइ नौशर फिरोज़ ज़िले अंदर जेके कोरोना वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग जेको आहे 118 थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त DHO नौशर फिरोज़ पारां जारी कयल पधिराई मूजिबि गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 30 माण्हुनि जूं टेस्टूं करायूं वयूं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि बिरिया ऐं कंडियारो, मोरो, नौशहरो मां, जंहिंमां 18 जेके टेस्टूं आहिनि उहे पॉज़िटिव अची वियूं आहिनि। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त हिते ज़िला इंतिज़ामिया कोरोना जे जेका इज़ाफ़ी को बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। SOP ते अमल न थियण जे करे हीउ जेको कोरोना वायरस जे मरीज़नि में इज़ाफ़ो रोज़ जो मामूल बणियल आहे। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ महबूब, तव्हांजी महिरबानी।